शरल रूंडे जो ज़िम्मो तहां जो आहे। ख्याल कजो किथे सुभाणे गंद न थिए। इज्जत सां छोकरी जो निकाह विझी उन्हनि जे हवाले कजो। तव्हां बेफिक्र रहो चाकर खान, असां रूंडे खे को बि गंद करण कोन ॾींदासीं। पर हिकु अर्ज़ु आहे चाकर खान, सावल वारनि खे तव्हां इन ॻाल्हि जो पाबंद करे छॾिजो त शादी खां पोइ छोकिरीअ मथां का बि पाबंदी न मड़ींदा ऐं उनखे पंहिंजे घर अचण वञण जी इजाज़त ॾियो। बाबा ईअं न थिए जो छोकिरी खे खून बाह जे एवज़ सम्झी ॾींहुं राति उन्हनि खे वेही कुटनि। इहो कमु न थींदो बाबा। बाबा जेकॾहिं ईअं थियो न त पोइ थी सघे थो त वरी असांखे विच में अचिणो पइजी वञे। शरल सांवल वारा अहिड़ा माण्हू ई न आहे जो हू न्याणियुनि ते ज़ुल्म कनि। बाक़ी तव्हां छोकिरी खे सम्झाए छॾिजो त हू घर खे घर करे। खुदा कंदो त अहिड़ो ॾींहुं ई कोन ईंदो बाबा। असां रूंडे खे घणो सम्झायो आहे, हाणे हू को बि गंद कोन कंदो। विच में तव्हां आहियो, जेकॾहिं कुझु बि थियो न त उन जो हिसाब किताब तव्हां ॿिन्ही खां वरितो वेंदो। ऐं तव्हां दिलि जाए कयो चाकर खान, असां बि हिते इन लाइ आया आहियूं त मसइलो हल करे ऐं शादी कराए पोइ हितां हलिया वञो। ठीकु आहे शरल, तव्हांखे हाणे इजाज़त आहे। छोड़ मूंखे अलाए छो रूंडे ते भरोसो ज़रो बि न पियो अचे। हू वॾो कमीननि जो सरदार आहे, केॾी महिल कुझु बि करे सघे थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।